सिंध काबीना जो अहम इजलास कुछ देर खां पोइ वज़ीर आला हाउस में थींदो। इजलास में सिंध में सरकारी नौकरियुनि ते पाबंदी ख़त्म करण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। सिंध एम्प्लॉयज़ अलायंस जे मुतालबनि ते अहम फ़ैसिला थियण जो इम्कान आहे। काबीना जो 59 नुकाती एजेंडा जारी कयो वियो। आई चंडीगढ़ रोड ऐं एम जिन्ना रोड ते तारीख़ी इमारतुनि जी ख़रीदारी एजेंडा में शामिल आहे। नैब केसनि खे उकलाइण लाइ ख़ासि एंटी करप्शन कोर्ट क़ाइम करण जो मामलो बि एजेंडा में शामिल आहे। हैदराबाद सखर मोटरवे लाइ सरकारी ज़मीन जे सर्वे बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। कराची प्रेस क्लब जे 700 मेंबरनि खे प्लॉट्स ॾियण वारो मामलो बि एजेंडा में शामिल आहे। सिंध काबीना जो अहम इजलास कुछ देर खां पोइ वज़ीर आला हाउस में थींदो। इजलास में सिंध में सरकारी नौकरियुनि ते पाबंदी ख़त्म करण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। सिंध एम्प्लॉयज़ अलायंस जे मुतालबनि ते अहम फ़ैसिला थियण जो बि इम्कान आहे। इन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर दोदो चांडियो। जी दोदो, छा तफ़सील आहिनि हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध काबीना जो इजलास अॼु मंझंदि जो रखियल आहे। तमामु वॾो इजलास जी एजेंडा आहे जेको इजलास थी, जंहिंमें 50 जे लॻभॻि जेके आहिनि एजेंडा उन में शामिल आहिनि। कमनि जी पेराई शुरू करण जे हवाले सां हिन इजलास एजेंडा में शामिल आहे। उन खां सवाइ नौकरियुनि तां पाबंदी ख़त्म करण वारो जेको इशू आहे गवर्नमेंट कयो हो, हुनजी मंज़ूरी मुख़्तलिफ़ फ़ाक़नि जे हवाले सां पिणु जो कि हिन काबीना इजलास में जेको आहे उहो ॾिनी पई वञे। उन खां सवाइ बाक़ी खोड़ इशूज़ आहिनि जिन ते डिस्कस अॼोके इजलास जे अंदरि थियणो आहे, छाकाणि त जेकी जल्द आहे मुख़्तलिफ़ बोर्डनि जी हिकिड़े अस्पताल जेका आहे चिल्ड्रन अस्पताल जे हवाले सां बि मंज़ूरी आहे जो कि हिन काबीना इजलास में रखियल आहे। मुलाज़िमनि जा जेके एहतिजाज हुआ, मसला हुआ, जिन जी जेके जिला हिकिड़ी चीफ सेक्रेटरी सरबराह में कमेटी ठही हुई, उहा कमेटी कान त पंहिंजी रिपोर्ट जेका हिते पेश कंदी। उन खां सवाइ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मुख़्तलिफ़ इदारनि जा आहिनि, उन्हनि जी मंज़ूरी आहे जो कि काबीना इजलास में जेको आहे उहा मुतवक़ा एजेंडा, छाकाणि त तमामु जेका वॾी रखियल आहे जर्नलिस्टनि कराची प्रेस क्लब जे साफ़ इन प्लाटन वारो एजेंडा जेका आहे उहा बि हिते रखियल आहे। त 50 जे लॻभॻि जेके आहिनि एजेंडाऊं जेके अॼोके हिन इजलास जी जेका मीटिंग आहे उनजी हिसो आहिनि। हाणे ॾिसूं था में केतिरनि एजेंडनि जी मंज़ूरी अचे थी, उहो इजलास शुरू थींदो जे बाद ख़बर पवंदी। पर अॼोकी डिघी तवील एजेंडा सां सिंध काबीना जेको आहे अॼु इजलास करे रही आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी दोदो अपडेट करण जे लाइ।